बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक्त जूं हेडलाइन। जैकबाबाजी भाण मार्केट में एडिशनल डायरेक्टर ज़राअत जी कार्रवाई। बिना इनवाइस जे बिज जा सैंपल वठी टेस्ट लाइ लेबोरेटरियूं माणे छॾिया। एडिशनल डायरेक्टर ज़राअत अब्दुर्रशीद चांडियो एसी शहज़ाद अहमद सां गॾिजी भाण बाज़ार में छापा हया, जिते परताप ऐं खेमचंद जी दुकाननि मां बिना इनवाइस जे रखियल बिज जा सैंपल वरिता। ज़राअत ऑफिसर अब्दुर्रशीद चांडियो मूजिब मार्केट में कार्रवाई दौरान परताप जी दुकान ते 2 ऐं खेमचंद जी दुकान तां 1 प्रोडक्ट खयोंसीं, जंहिंजी वापारियुनि वटि इनवाइस कोन हुई ऐं टिनी प्रोडक्ट्स जा सैंपल वठी टेस्ट लाइ उमाणे छॾिया आहिनि, जंहिं बाद वाज़े थी वेंदो त बिज नकली आहिनि या असली आहिनि। जैकबाबाद में फूड कंट्रोल अथॉरिटी जा छापा। SOPs ते अमल न थियण ऐं सफ़ाई न हुजण सबब बेकरी से 40,000 ॾंड। डायरेक्टर फूड कंट्रोल अथॉरिटी आयशा जोनेजो जी हिदायतुनि ते फूड कंट्रोल अथॉरिटी जे अमलदारनि एसी शहज़ाद अहमद जी निगरानी में जैकबाबाद जी मशहूर बेकरीज़ चॉइस ऐं किंग बेकर्स ते छापा हया, जिते SOPs खे नज़रअंदाज करण ऐं सफ़ाई सुथराई जा जोगा अपाव न हुअण सबब चॉइस बेकरी ते 10,000 ऐं किंग्स बेकरी ते 3,000 ॾंड विधो वियो। जैकबाबाद में ज़मीन जी मालिकी तां झेड़ो, 1 ॼणो ज़ख़्मी, 3 गिरफ़्तार। पठानकोट में मुबैना तौर सैयद अनवर शाह जी ज़मीन ते शौकत बिरोही पारां कब्ज़ो करे भट्टी बिरादरी के विकिरो करण तां झेड़ो थी पियो, जंहिं सबब खमीसो जखरानी ज़ख़्मी थी पियो। ज़मीन जी मालिकी कंदड़ सैयद अली रज़ा शाह, सैयद कमाल शाह ऐं सैयद आसिफ अली शाह जो चवण हो त असांजी 240 जरेब ज़मीन ते शौकत बिरोही कब्ज़ो करे 16 लख रुपयनि में विकिरो कई आहे। अख़्तियारियूं नोटिस वठनि न त खून रेज़ी थींदी। हिलाल इम्तियाज़ी याफ़्ता ज़मरत ख़ान पारां क़ाइम कयल स्वीट होम में सवें यतीम ॿार बहितरीन तालीम हासिल करण लॻा। इस्लामाबाद, वज़ीरिस्तान, बहलवाल, सरगोदा, एबटाबाद ऐं सुहावा में सवें यतीम ॿार स्वीट होम में बहितरीन तालीम, सेहत ऐं रिहाइश जहिड़ी सहूलियतुनि खां फ़ाइदो खणी रहिया आहिनि। यतीम ॿारनि जी ज़िंदगी संवारण लाइ ज़मरत ख़ान पारां क़ाइम कयल हिन इदारे खे ज़कात ॾेई अवां बि हिन कार ख़ैर में शामिल थी सघो था। स्क्रीन ते नज़र ईंदड़ बैंक अकाउंट में पंहिंजा अतिया जमा कराए ॿारनि जी ज़िंदगी संवारे सघिजे थी। वधीक तफ़सील लाइ 03331911773 ते राब्तो पिणु करे सघिजे थो। मसू बुरगड़ी में बिलावल भुट्टो ज़रदारी जी 1 ॾींहुं में 1 लख बूटा लगाइण वारी मुहिम में शिरकत। मुहिम में PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, वॾो वज़ीर मुराद अली शाह, नासिर शाह, मुर्तज़ा वहाब, शर्जील मेमन समेत ॿियनि शिरकत कई। वॾे वज़ीर ख़िताब कंदे चयो त 1 ॾींहुं में 1 लख बूटा लगाइण वॾो क़दम आहे। ईंदड़ वक़्त में ॿेले खाते खे वधीक बहितर बणाईंदासीं। ॾैरकी में टेक्निकल कॉलेज जे हॉस्टल मां मुलाज़िम जो पखे में टंगियल लाश हथ। सफ़ाई जो कमु कंदड़ 25 जे रोशन मेघवार जो लाश हॉस्टल जे 1 कमरे में पखे सां टंगियल हो। इत्तला ते पुलिस पहुची लाश कानूनी घुर्जनि बाद वारिसनि हवाले कयो। पुलिस मूजिब मुलाज़िम घरू अणबणत आपघात कयो आहे। काज़ी अहमद में ॻोठाणे जो बासरनि ख़िलाफ़ एहतजाज। ॻोठ लोंग खान खोसो वासी लाल बख्श खोसो एहतजाज कंदे दायो आहे त बासर ॾोहारी माण्हू कादन खोसो, रहमतुल्ला खोसो, वसीम खोसो ऐं अलीगुल खोसो मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। 2 साल अॻु जवाबदारनि मुंहिंजे साले मोहम्मद अशरफ खोसो खे क़तल कयो हो, जेके अञा ताईं गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। उन घुर कई त क़ातिल गिरफ़्तार करे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। भिरिया सिटी रूरल हेल्थ सेंटर में MPA सैयद मुराद अली शाह पारां कोरोना वार्ड जो इफ़्तिताह दौरान वैक्सीनेटर्स पारां मुतालिबनि जी मञता लाइ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। पीपल्स पार्टी MPA मुराद अली शाह पारां संदन मसला हल कराइण जी ख़ातिरी कराई वई। इन मौक़े ते DHO डॉक्टर सिकंदर अली अब्बासी, डिस्ट्रिक्ट मैनेजर IHS डॉक्टर फिदा हुसैन मेमन ऐं MS भिरिया पिणु मौजूदु हुआ। कोटकी में सिंध यूनिवर्सिटी में 2009 में टेस्ट पास कंदड़ PhD उम्मीदवारनि जो एहतजाज। PhD उम्मीदवारनि अरशद लगारी, सैफल महर, बदरदीन थहीम ऐं ॿियनि जी अॻवानी में प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। हुननि चयो त 2009 में सिंध यूनिवर्सिटी मां टेस्ट पास कई, पर 12 साल गुज़रण बावजूदु ऑर्डर न मिलिया आहिनि, जेका असां सां नाइंसाफ़ी आहे। हुननि अपील कई त असांखे ऑर्डर ॾिना वञनि। कोरोना वायरस जी 3 लहर। दरगाह भिट शाह 15 अप्रैल ताईं आम ज़ाइरीन लाइ बंदि। सिंध सरकार पारां कोरोना वायरस जी वधंदड़ लहर सबब स्मार्ट लॉकडाउन तहत सिंध जे अज़ीम क्लासिकल सूफ़ी शाइर शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी दरगाह 15 अप्रैल ताईं आम ज़ाइरीन लाइ बंदि कई वई आहे। कोठी में वासा बिरादरी जी 2 धुरियुनि में झेड़ो। 2 औरतुनि समेत 7 ॼणा ज़ख़्मी। ॻोठ इमाम बख्श में ज़मीनी तकरार तां वासा बिरादरी जो झेड़ो थी पियो। लठियूं लॻण सबब चाकर ख़ान, निसार अहमद, रहमत अली, ज़ुबैर अहमद, शाहिद अली, माई हज़ूरा ऐं माई रेशमा ज़ख़्मी थी पिया। खैरपुर नाथन शाह में पोरित मज़ामत सथ पारां काछे जे समाजी ऐं मुआशी मसइलनि ते डायलॉग सेशन, जंहिंमें मुक़र्रिरीन पोरित मज़ामत सथ जे अॻवान कामरेड मसरूर शाह, ग़ुलाम रसूल सूमरो ऐं अमीर चांडियो काछे जे बिगड़ियल सूरत हाल ते मुकालो कयो। सेशन में कामरेड ग़ुलाम रसूल चांडियो चयो त दुनिया मरीख़ ते पहुती आहे ऐं असां वटि पीअण लाइ पाणी न आहे। अमीर चांडियो चयो त ॿारहाड़ी जे पुठिते पयल इलाइक़नि समेत काछी ऐं थर जा माण्हू बुनियादी सहूलियतुनि खां महरूम थियल आहिनि।
धाबेजी में FWO पारां लॉकडाउन दौरान बंद कयल यूटर्न न खुलण सबब हादसा मामूल बणियल। यूटर्न बंद हुअण सबब तारीख़ी माग भंभोर ऐं ॻोठ मोहम्मद हाशिम मेंदरो ॻोठ अब्दुल वाहिद जोखिम ऐं आसपास जे ॻोठाणनि खे 5 किलोमीटर इज़ाफ़ी पंधु करणो पइजी रहियो आहे। ऐं मिठियाणी में डॉक्टर साजन दास पारां कोरोना वैक्सीनेशन सेंटर जो इफ्तिताह कयो वियो। वैक्सीनेशन सेंटर जे इंचार्ज मूजिब सिहत खाते जे मुलाज़िमनि खां पोइ आम माण्हुनि खे वैक्सीन जी सहूलियत फराहम करे रहिया आहियूं। सिंध हुकूमत जी ख़्वाहिश आहे त पंहिंजे वसीलनि मां वधीक वैक्सीन घुराए वधि खां वधि माण्हुनि खे फ़ाइदो ॾिजे। ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewsht.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।